अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे सब खुश हूंदा। दोस्तों हाणे मां तव्हांखे हिकु नए ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। जीअं त नओं ड्रामो जेको सन टीवी ते अचण वारो आहे, इन जी इंफॉर्मेशन ॾियण वारो आहियां। इन इंफॉर्मेशन खां पहिरियां जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल ॾींहंनि खां वठी मां तव्हांखे ॿुधायो त जेको आहे सिंध टीवी ते जेको नओं ड्रामो अचण वारो आहे, उन जो नालो मोहबतनि जो माॻु आहे। बहरहाल उन ड्रामे जो नालो वरी उन्हनि चेंज करे मक़तल रखियो आहे। उन नए ड्रामे जो नालो मक़तल आहे ऐं उनजो जेको टाइम टेबल वग़ैरह आहे उहो बि तव्हांखे ॾसींदा हलूं त जेको आहे सो छंछरु खां आर्तवार वारे ॾींहुं हलंदो। हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी जे बदिरां आयो हुयो ऐं हिन खे पूरो हफ़्तो नशर करण जी कोशिशि कई वई, बहरहाल उन जे बावजूदि बि हिन ड्रामे खे छंछरु ऐं आर्तवार वारे ॾींहुं हलायो वेंदो ऐं हिन जो टाइम टेबल जेको हूंदो उहो 8 बजे जेको आहे सिंध टीवी ते ईंदो, राति जो 8 बजे। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे खां अलावा हिकु ॿियो बि ड्रामो ईंदो जेको ज़हर ज़िंदगी जे बदिरां उहो बि हूंदो। बहरहाल उहो पूरो हफ़्तो हलंदो। हिन खे जेको आहे पूरो हफ़्तो न हलायो वेंदो ऐं हीउ हफ़्ते में सिर्फ़ु 2 ॾींहं हलंदो। बहितरीन रिकॉर्डिंग आहे, डायरेक्टर बि भालो अथसि। ॾिसूं था हाणे हिन ड्रामो जेको आहे सो हीउ ड्रामो कीअं थो हले। ऐं इन खां अलावा तव्हांखे ॿुधायूं त सिंध टीवी ते ॿियो ड्रामो बि तमामु जल्द अचण वारो आहे। दोस्तों अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो, कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदुसि तव्हां खां इजाज़त, मिलंदासीं ॿिए वीडियो में।